जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। ज़िक्र कंदासीं उन हिसे जो या उन पासे जो समाज जो जंहिंखे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। ॻाल्हियूं त थींदियूं आहिनि ऐं पूरी दुनिया में डेवलप्ड कंट्रीज़ में यकीनी तौर ते कमु थिए पियो, पर पाण पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं, सिंध जी ॻाल्हि कंदासीं त असां वटि क़ानून साज़ी बि थींदी आहे। असां वटि जेके तंज़ीमूं आहिनि, NGOs आहिनि, उहे ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, सेमिनारनि ताईं उहे महदूद रहंदियूं। पर जेकॾहिं अमली तौर ते असां ॻाल्हि कयूं त बिल्कुलु असां हूअं त इंसान जेके बि आहिनि, जहिड़ी बि जिन्स आहे, उहो मर्द आहे, औरत आहे, या उहो खदड़ो फ़क़ीर आहे, या उनखे असां ट्रांसजेंडर बि चऊं था, त उहे सभु बराबरि आहिनि। पर अफ़सोस सां, बिल्कुलु अफ़सोस सां, असां वटि इन सेगमेंट खे असां वटि नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, ट्रांसजेंडर खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। उहो ॼमण खां वठी जेसीं ताईं उहो पंहिंजी ज़िंदगी घारे थो त ॾाढी ॾुखी ज़िंदगी हुजे थी उन्हनि जी। ॻाल्हि कंदासीं, अॼु एहतजाज कयो आहे UNDP ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे मातहत कुझु प्रोजेक्ट्स आहिनि जेके हेल्थ सर्विसिस फ़राहम कंदा आहिनि ट्रांसजेंडर्स खे ई। उन्हनि खे नौकरीअ मां बरतरफ़ कयो वियो आहे। नौकरियूं मिलणु, नौकरीअ में कोटा रखणु, इहो क़ानून साज़ी त ज़रूरु थींदी आहे, पर उन ते अमल न हुजण जे बराबरि हूंदो आहे। पर अमल त ठहियो, हाणे वरी उन्हनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे। एहतजाज कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त 101 जेके मुलाज़िम आहिनि, ट्रांसजेंडर आहिनि, जिन खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे। छो कढियो वियो आहे, कहिड़ो जवाज़ ॼाणायो वियो आहे, ऐं उन्हनि एहतजाज कयो आहे। लाड़काने जे सचल कॉलोनी में अॼु एहतजाज थियो आहे ऐं एहतजाज जी अॻवानी कंदड़ ट्रांसजेंडर अॻवान सिमरन ख़ान सां असां राब्तो कयो आहे। हिन वक़्तु असां सां प्रोग्राम में गॾु आहिनि। मैडम, तव्हांखे असां भलीकार चऊं था। जी महिरबानी। अॼु तव्हां एहतजाज कयो आहे, एहतजाज में तव्हांजा मुतालबा छा हुआ, ऐं जीअं मूं पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त तव्हांखे नौकरीअ मां बरतरफ़ कयो वियो आहे, कहिड़ो जवाज़ ॼाणायो वियो आहे अव्हांखे? एक्चुअली मां पाण सिमरन ख़ान थी ॻाल्हायां लाड़काने खां। असांखे 2012 खां वठी असांजो हिकु इदारो आहे जेको इंसानी सिहत ते कमु कंदो आहे। स्पेशली असां पंहिंजे ख़्वाजा सरान जे लाइ जेको आहे फ्री सर्विसिस ॾींदा आहियूं। पोइ उहो असांजो एक्चुअली प्रोजेक्ट यको हले पियो बिना कंहिं जवाज़ जे, बिना कंहिं सबब जे जेको आहे सो उनखे 18 जुलाई ते जेको आहे सो उनखे क्लोज़ कयो वियो आहे। एक्चुअली इन जो जेको आहे माना कंहिंखे का ख़बर बि नाहे त हिन जो छा जवाज़ आहे। ऐं उन में असांजो लाड़कानो, असांजो हैदराबाद ऐं असांजा सखर जा ऐं कराची जा जेके एक्टिविस्ट ट्रांसजेंडर आहिनि, जेके पंहिंजे रोज़ीअ सां लॻल हुया। छो त हिन जहालत जे दौर में असां कुझु अहिड़ा ट्रांसजेंडर, अहिड़ा ख़्वाजा सरा हुयासीं जेके पढ़ियल लिखियल पंहिंजी रोज़ी पिया कयूं, ऐं असांखे मौक़ो ॾिनो हुयो प्लेटफॉर्म ते अचण जो, ऐं असां उन्हनि खे बिल्कुलु फुल परफॉर्मेंस जी रिज़ल्ट बि ॾिनी आहे। जीअं त असांजे लाड़काने में जेको आहे सो HIV एड्स जो प्रिवेलेंस रेट तमामु घणो आहे हिन टाइम ते, ठीकु आहे। ऐं असां उनजे रोकथाम जे लाइ बिल्कुलु में बि जेको आहे सो उन्हनि खे फ्री सर्विसिस ॾींदा हुआसीं त जीअं उहे जेको आहे HIV खां कीअं बची सघनि था। त अचानक ई असांखे हिकिड़ो तमामु घणो वॾो धचको मिलियो आहे, एतिरो सदमो पहुतो आहे असांखे ट्रांसजेंडरनि खे, जो असांजो का ग़लती हूंदी आहे इंसान ॿुधाए ॾींदो आहे त बाबा हीअ ग़लती आहे। मतिलबु को बि जवाज़ कोन ॼाणायो वियो आहे। अच्छा, तव्हां जीअं ॿुधायो पिया त 101 मुलाज़िम ट्रांसजेंडर आहिनि सॼी सिंध में, त जेकॾहिं तव्हांखे 101 खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे त इन सां केतिरा ट्रांसजेंडर हूंदा अंदाज़े मूजिबि सॼे सूबे में, सॼी सिंध में, जेके मुतासिर थींदा या जेके भोॻींदा, तकलीफ़ भोॻींदा? 70 जे अंदरि आहिनि असांजा ट्रांसजेंडर जेके रोटी सां लॻल हुया, ठीकु आहे, सिंध पूरी सिंध मां। हाणे उहे वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि। उन बेरोज़गारी सां गॾोगॾु असांखे इहो बि आहे त असांजो हिन विच में बि हाणे रिसेंटली हिकिड़ो गैप थियो हुयो जेको 3 महीननि जो हुयो। उन्हनि 3 महीननि में असां लाड़काने में तक़रीबन 12 ट्रांसजेंडर हुया जेके असां मतिलबु टेस्टियूं कराए उन्हनि खे HIV जो मेडिसिन्स वठी ॾिनियूंसीं। अगरि जेकॾहिं असांजो इदारो ई न हूंदो, असांजो इदारो कमु ई न कंदो, त पोइ असांजा ट्रांसजेंडर सर्विसिसनि खां मतिलबु महरूम थी वेंदा। ऐं प्लस में इहा ॻाल्हि आहे त असां फेडरल गवर्नमेंट खे बि थोरो इहा अपील कई हुईसीं त सर तव्हां जेको आहे सो इन्हनि ट्रांसजेंडर जेके रोज़ी सां लॻल हुया इन्हनि जी थोरी हेल्प कयो। ऐं UNDP जन खे बि इहा ई गुज़ारिश कनि त जीअं असांजूं नौकरियूं बहाल कयूं वञनि त असां अॻिते इहो पंहिंजो सिलसिलो कंटिन्यू। वरी महिरबानी अव्हांजी। जी नाज़रीन, टेलीफोनिक लाइन ते असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे समाजी अॻवान आहिनि, लेखक आहिनि ज़ुल्फ़कार हालेपुर साहब। हालेपुर साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी साईं, वॾी महिरबानी। हालेपुर साहब, असां ॻाल्हि कंदा आहियूं या असांजा हुक्मरान ॻाल्हि कंदा आहिनि, क़ानून साज़ी बि कंदा आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ट्रांसजेंडर
खदड़ा फ़क़ीर या ख़्वाजा सिरा उन्हनि खे ॼण त नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। उहे नौकरियूं हुजनि या उनजी आम ज़िंदगी हुजे, आम ज़िंदगी में त हू तमामु घणी ठठोल ऐं मुख़्तलिफ़ शयूं समाज जूं बर्दाश्त कनि था, पर इंतिज़ामी ऐं हुकूमती सतह ते जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उन में बि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। ऐलान थींदा आहिनि, क़ानून साज़ी थींदी आहे, पर उन ते अमल न थी सघियो आहे। UNDP ऐं मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि तहत जेके 100 जे लॻभॻि मुलाज़िम ॿुधाया वञनि पिया जिन खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। ऐं हीअ उन ते मामूर हुया त हू ट्रांसजेंडर जेके बि सूबे में ट्रांसजेंडर आहिनि उन्हनि जूं मेडिकल रिपोर्ट्स कराइणु, उन्हनि खे ट्रीटमेंट ॾियारणु, मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां आगाही ॾियणु, हीअ उन ते ई कमु कंदा हुआ, जंहिंसां हाणे हज़ारे जेके ट्रांसजेंडर आहिनि उहे बि ज़रूरु परेशानी खे मुंहुं ॾींदा। कीअं था ॾिसो अव्हां इन सूरत हाल खे त असां इन सेगमेंट खे नज़रअंदाज़ छो कयो आहे? ॾिसो साईं, हाणे हिन में ॿ ॻाल्हियूं तव्हां आइडेंटिफाई कयूं जी। हिकिड़ो त प्रोजेक्ट ओरिएंटेड आहे, उन लाइ तव्हांखे ॿुधाइणु पवंदा प्रोजेक्ट जो या त को कॉन्ट्रैक्ट हूंदो उहो पूरो थियो हूंदो या को हिकिड़े मखसूस असाइनमेंट जे लाइ माण्हू हायर थिया हूंदा। छो जो UNDP यूनाइटेड नेशन जो हिकिड़ो सिस्टम आहे उहो मुमकिन न, उहो इम्प्लॉय सेंसिटिव आहे, उन्हनि जा एतिरा सेफ गार्ड आहिनि सिस्टम्स जो ईअं मुमकिन ई न आहे त ईअं जीअं पाण वारा सरकारी माण्हू बग़ैर ॿुधाए बिना कंहिं नोटिस जे या बिना कंहिं अहिड़े पीरियड जे जंहिंमें हू ॿियो बंदोबस्तु कनि। त हिकिड़ो त इनखे मुंहिंजो डॉक्यूमेंट ॾिठो न आहे ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी एतिरी ॼाण न आहे त इहो उनखे रिव्यू करण जी ज़रूरत आहे, पर नाज़रीन खे ज़रूरु पाण ॿुधाईंदा हलूं त UNDP जा सिस्टम बिल्कुलु माना मुलाज़िम फ्रेंडली हूंदा आहिनि। इहो मुमकिन आहे हूंदो ई कॉन्ट्रैक्ट 6 महीननि साल जो 2 साल में पूरो थी वेंदो त उनखे रिव्यू करण जी ज़रूरत आहे। पर वरी अपील था कयूं त उन्हनि खे छा कंदो मेनस्ट्रीम थिया आहिनि, मुख्यधारा में आहिनि मसवस, त उन्हनि खे वरी बहाल कयो वञे या उन्हनि जे कॉन्ट्रैक्ट खे कंटिन्यू कयो वञे। सही। बाक़ी जेको ट्रांसजेंडर जो इशू आहे कोविड खां वठी असीं हैदराबाद शहर में जिन तमामु डिफरेंट कम्यूनिटीज़ में कमु पिया कयूं फ़क़राई सत वारा, उन में ट्रांसजेंडर सभिनि खां मथे आहे। हिकिड़ो त जेके पंहिंजा कल्चरल ऐं हिकिड़ा रिलीजियस सोशल इशूज़ आहिनि, तंहिंजे करे तव्हां ॾिसो त ग़रीब त अॻु में ॾिठल ॾिना, वरी हुन में ट्रांसजेंडर त अञा माना सफ़ा आइसोलेटेड कम्यूनिटी आहे। ऐं ट्रांसजेंडर में बि 2 क़िस्मनि जा सेगमेंट आहिनि। हिकिड़ा उहे फ़क़ीर आहिनि जेके किथे पुटु ॼाओ, किथे का छटी थी, किथे का नंढी तकलीफ़ थी त उते ॻाए वॼाए पंहिंजो पेट गुज़र था कनि। हिकिड़ा वरी सेक्स वर्कर्स आहिनि, 2 क़िस्म जी हुन में कैटेगरीज़ आहिनि। पर इहे हिननि जा तव्हां इलाइक़ा ॾिसंदो त इहे गेटोज़ में रहनि था, माना तव्हां घिरंदो उन्हनि जे कमरनि में घरनि में, छाकाणि त इहे इन्हनि खे सोसाइटी नॉर्मल माण्हू तौरु ट्रीट नथी करे, नतीजे में ही आमतौरु आम जाइ ते घर नथा वठी सघनि, रही नथा सघनि, ईअं घुमी फिरी कोन था सघनि, कोई गेटोज़ में था रहनि। त इहे अॻु में हिकिड़ा तमामु परेशान हाल आहिनि। त उन्हनि खे थोरो घणो मेनस्ट्रीम करण लाइ इंटरनेशनल प्रेशर बि आहे, असांजी ख़ुदि सोसाइटी थोरी सेंसिटिव आहे त इन्हनि खे इन्हनि जा हक़ मिलनि। तव्हांखे यादि ईंदो हिकिड़ो डिस्ट्रिक्ट काउंसिल जी पंहिंजी कराची म्यूनिसिपल जी हिकिड़ी मखसूस निशिस्त ते ट्रांसजेंडर आयो त माण्हू ख़ुशि थिया, हिकिड़ी डॉक्टर। त तव्हां ॾिसो नंढा नंढा जेके इहे वाक़िया थियनि था त सोसाइटी में ख़ुशी जी लहर थी अचे त हीअ बि इंसान आहिनि, हीअ बि शहरी आहिनि, इन्हनि जो बि हक़ आहे मुख़्तलिफ़ शयुनि ते। त अहिड़ी सूरत में त स्पेशल प्रोग्राम तव्हां ॾिसो इलाही प्रोजेक्ट ईंदा आहिनि जंहिंमें लिखियलु हूंदो आहे त औरतूं ऐं वरी पीपल विद स्पेशल एबिलिटीज़, जंहिंखे पाण आम ॿोली में माज़ूर चवंदा आहियूं, उन लाइ स्पेशल कालम हूंदो आहे त भई इहे त ज़रूरु अपनाए कनि, इन्हनि खे असां थोरो एडवांटेज ॾींदासीं। त ट्रांसजेंडर बि हिकु अहिड़ो कम्यूनिटी आहे जंहिंखे असांखे स्पेस ॾियणो आहे, थोरो एक्स्ट्रा। आम माण्हुनि खे बि स्पेस ॾियणो आहे पर थोरो एक्स्ट्रा, छाकाणि त बिल्कुलु वनरेबल आहे। तंहिंजे करे ही गेटोज़ में रहनि था, या हेल्थ जा इशूज़ आहिनि, आम डॉक्टरनि वटि नथा वञी सघनि, आमतौर ते ज़िंदगी नथा गुज़ारे सघनि। ऐं सम्झां थो त जनरली एॾी मेज़रेबल सूरत हाल आहे हिननि जी, वरी उन में थोरो घणो जेकर हुनखे स्पेस मिलियो आहे, 100-200 माण्हू नौकिरी सां लॻिया आहिनि, वरी उहे पंहिंजी कम्यूनिटी खे राज़ी पिया कनि त सिहत जो ख़्यालु कयो, एड्स जा इशूज़ आहिनि, ॿिया इशूज़ आहिनि हेल्थ जा, त उहे मौक़े ते उन्हनि खे कॉन्ट्रैक्ट में हुजनि या सही। मतिलबु आलमगीर साहब जीअं तव्हांजी ॻाल्हि जो जेको मां उहो अख़ज़ कयो त उहो इहो ई हो त जेकॾहिं उन्हनि जूं मुआशी हालतूं बहितर थी वञनि त मुमकिन आहे त हू सुठियूं सर्विसिस वठी सघनि। ऐं हाणे हिकिड़ो वॾो चैलेंज त आहे सोसाइटी जे लाइ, हुकूमतुनि जे लाइ चैलेंज त ज़रूरु आहे त उन्हनि खे बराबरि जा हक़ ॾिना वञनि ऐं बराबरि जे बुनियाद ते ॾिठो वञे, पर जेकॾहिं उन्हनि खे मुआशी तौर ते मुस्तहकम कयो वञे त हू मुमकिन आहे त बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। साईं ॾिसो
ॾिसो मैशत तमामु माना बुनियादी फैक्टर आहे। जेकर हिननि जी मैशत बहितर हुजे, हिननि खे रोज़गार हुजे, नौकरियूं हुजनि, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स हुजनि, का धंधो खोले ॾिनो वञे त आउं नथो सम्झां त पोइ हीअ कंहिं अहिड़े क़िस्म जे कमनि में पवंदा जंहिंमें पोइ हुननि सां अॻियां हली हेल्थ जा इशूज़ था थियनि। पर हिननि खे पहिरीं आम असां जहिड़ो माण्हू इंसान त सम्झूं, हुननि जी जेका बि आहे जिन्स या जेको जेंडर या सेक्स चऊं त उन में त माना असांजी त उन में का बि उन में डिक्टेटरशिप या चॉइस न हलंदी त तव्हां हीअ एडॉप्ट कयो या न कयो। त हुननि जी जेका बि चॉइस आहे उनजी रेस्पेक्ट करणु, उनजो ख़्यालु करणु, असांजो आइन हुनखे गारंटी थो करे, असांजूं सोशल ऐं मज़हबी वैल्यूज़ हुननि जी गारंटी थी कनि त हुननि खे पाण जहिड़ो सम्झो वञे। पाण जहिड़े सम्झण वारी नफ़्सियात ते बि महिनत करण जी ज़रूरत आहे। ऐं जेकर माशी हालात ठीकु करणा आहिनि त हिननि खे मेन स्ट्रीम करे असां जहिड़ो ई रखिणो पवंदो ऐं असांजे आम शहरनि वांगुरु हिननि खे हर शइ में स्पेस ॾियणो पवंदो। वॾी महिरबानी हालपुर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।